नासिन वाक़िया अॻे कंदासीं। बोर्ड मुतासिर जी वार ऐं सुस्तीअ ते वॾे वज़ीर मादली शाह पारां डीसी जामशोरो खे छंड पटी वई आहे। वॾे वज़ीर मादली शाह डीसी खे छंड पटींदे चयो आहे त डिप्टी कमिश्नर अवाम खे रिलीफ जी फराहमी में नाकाम रहियो आहे। हुन चयो त कमु करे ॾेखारियो वञे, माण्हुनि खे रिलीफ न ॾिनो वियो त डीसी खे घर मोकिलियो वेंदो। वॾे वज़ीर मादली शाह पारां डीसी जामशोरो खे छंड पटी वई आहे। वॾे वज़ीर मादली शाह डीसी खे छंड पटींदे चयो आहे त डिप्टी कमिश्नर अवाम खे रिलीफ जे फराहमी में नाकाम रहियो आहे। हुन चयो त कमु करे ॾेखारियो वञे, माण्हुनि खे रिलीफ न ॾिनो वियो त डीसी खे घर मोकिलियो वेंदो। ख़बर आवाज़ शेयर कयूं पिया। वॾे वज़ीर मादली शाह पारां डीसी जामशोरो खे छंड पटी वई आहे। वॾे वज़ीर मादली शाह डीसी खे छंड पटींदे चयो आहे त डिप्टी कमिश्नर अवाम खे रिलीफ जी फराहमी में नाकाम रहियो आहे। हुन चयो त कमु करे ॾेखारियो वञे, माण्हुनि खे रिलीफ न ॾिनो वियो त डीसी खे घर मोकिलियो वेंदो।